ऐं हू बाबू बाबा जेके आया, जेके उघाड़ा आया, उघाड़ा रेलनि मां लथा, जिन जूं कांचूं कुल्हनि ते हुयूं, जेके हुतां आया से मालिक आहिनि, असीं बडेरा आहियूं। पोइ बाहि थी लॻे सड़ूं था त ही बेग़ैरत ॾिसण वेठा, पंहिंजो वतन बेग़ैरतनि ॾेई छॾियो आहे। बाहि थी लॻे त बेग़ैरतनि असांजो कराची शहर ॾेई छॾियो आहे। माण्हू घर जो कमिरो कोन ॾींदा आहिनि, माण्हू पंहिंजे अधे एकड़ जे 2 घुंटनि तां वढ़ंदा आहिनि। कराची खरबे रुपए जो शहर ॾेई उते पटे वाला जो पिया घुमनि, रुगो हेॾा माल कमाइनि। पोइ बाहि थी लॻे। वरी वञा थो ॾिसां थो कंदकोट या जेकबाबाद, त ॾिसां थो हीअ जेके असांजी मखलूक आहे, ये ओगाई है, तेगाणी है, जखराणी है, बिजाराणी है, कंडराणी है, बुलेदी है, महर है, जतोई है, सुमरा है, जखराणी। इन्हनि खे वेहण त उहे खपे जेके तव्हां वतन पिया खसीन, इहे पाण में पिया वढ़नि, इहे हिक ॿिए जा माण्हू पिया मारीनि। बाहि थी लॻे, बाहि थी लॻे। गाॾी में वेठो आहियां, केॾी महिल खेलंदे खेलंदे ओचितो यादि ईंदुमि, बाहि पची मथे त जीअं ब्लड प्रेशर चढ़ी वेंदो आहे न, ईअं चढ़ी ॻाल्हि का ख़बर पढ़ंदो आहियां, सड़ी पची वेंदो आहियां, कोकलो थी वञे न माण्हू अंदरि, इहो कोकलो थी वेंदो आहियां। जॾहिं ख़बर पए त हीअ फलाणी तानिया ख़ासि केली क़तल थी वई, फलाणी हीअ खजी वई, रिंकल कुमारी खजी वई, फलाणो हीअ ॿार हुनखे क़बर में पूरण कोन पिया ॾियनि, त तूं अकेले सां वास्तो ई हुनजो लाश कढियो छला करी। पोइ बाहि थी लॻे त हीअ त असांजा साथी हुआ, हीअ वतन त गॾु हो सभिनी जो, हीअ त वतन हज़ारे सालनि खां सभिनी माण्हुनि जो गॾु आहे। हिते त सिंधी, हिंदू, क्रिश्चन, मुस्लमान, सिख गॾिजी ईदूं मल्हाईंदा, ॾियारियूं मल्हाईंदा।